अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाके भली कार था चऊं। नाज़रीन, सिंध अंदर बोर्ड की तबाही खां पोइ मुतासिर इलाइक़नि में बीमारियुनि जा हान्या ज़ाहिर थियण शुरू थिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर वबाई बीमारियुनि खे बोर्ड खां वधीक ख़तरनाक करार ॾिनो आहे, जॾहिं त सिहत बाबति आलमी इदारे WHO पिणु पाकिस्तान तोड़े सिंध सरकार खे ख़बरदार कयो आहे त हीउ जेको डिज़ास्टर अचे पियो, जंहिंखे हू सेकेंड डिज़ास्टर चवनि था, हीउ तमामु घणो ख़तरनाक थी सघे थो जेकॾहिं वक़्तु सर उनखे सम्झो न वियो आहे, उनखे सही नमूने डील न कयो वियो। तमामु वॾो चैलेंज आहे, ज़ाहिर आहे तमामु वॾो क्राइसिस थियो। उन खां पोइ जेको हीउ सिहत वारो जेको चैलेंज असीं जंहिंजो अॼु प्रोग्राम में फोकस बि कंदासीं, चैलेंजिस ते बि ॻाल्हाईंदासीं, सोल्यूशन्स ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं हिन वक़्तु जहिड़े रीति मामलनि खे हैंडल कयो पियो वञे, ज़ाहिर आहे उहो बि अव्हां जे आॾो रखंदासीं। अव्हां जो वधीक वक़्तु न वठंदसि। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो इंट्रोडक्शन अव्हां सां कराईंदसि, पोइ गुफ़्तगू जो बाज़ाब्ता आगाज़ कयूं था। मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में पार्लियामेंट्री सेक्रेटरी हेल्थ सिंध आहिनि कासिम सूमरो साहब, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। कासिम सिराज सूमरो साहब, वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। मूंसां गॾु मौजूदु आहिनि नाज़रीन जुमन बाहुट साहब आहिनि, पाण DG हेल्थ सिंध आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि ॾियो के प्रोग्राम में। ऐं उनखां सवाइ अॻोणा DG सिंध आहिनि हादी बख़्श जतोई साहब, उहे मूंसां गॾु फ़ोन लाइन ते अॼो के प्रोग्राम में शरीक हूंदा। अव्हां सभिनी खे भली कार थी चवां अॼो के प्रोग्राम में। अव्हां जी इजाज़त सां कासिम साहब अव्हां वटि अचां थी। प्रोग्राम जे आगाज़ में मूं ज़िक्र कयो त ज़ाहिर आहे क्राइसिस तमामु वॾो हो, चैलेंजिस भी तमामु घणा वॾा आहिनि, पर हाणे पहिरीं स्टेज इहा हुजे थी त असां प्रॉब्लम खे आइडेंटिफाई कयूं त हिन वक़्तु सिहत जे मैदान में बोर्ड जी तबाहीअ खां पोइ जेके चैलेंजिस साम्हूं आया आहिनि, कहिड़े फेज़ में प्रॉब्लम आइडेंटिफिकेशन वारो जेको प्रोसेस आहे उहो दाख़िल थियो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, महिरबानी तव्हांजी। ॾिसो, आइडेंटिफिकेशन इन अ वे इट्स यू कैन से के पूरो हिकु त मिसाल जे तौर ते तव्हां राइट बैंक ऑफ इंडस खणंदव त जीअं तव्हांजो कंबर शहदादकोट जो पूरो ज़िलो, तव्हांजो दादू जो तक़रीबन सॼो ज़िलो आहे, तव्हांजे जामशोरे जो कुझु हिसो, हिकु ॿ तहसीलूं आहिनि जेके आउं उन हिसाब सां चवां थो जेके स्टिल अंडर वाटर आहिनि। तव्हांजो ख़ैरपुर जो ज़िलो सवाइ नारा डेज़र्ट जे छॾे करे बाक़ी इंटायर डिस्ट्रिक्ट, तव्हांजो पूरो नौशहरो फ़िरोज़ डिस्ट्रिक्ट, तव्हांजो सांगड़ जो हिकिड़ो वॾो पार्ट ऑफ सांगड़, देन ऑफकोर्स मीरपुर ख़ासि ऐं उमरकोट, जंहिं आख़िर में जेको बदीन जो पंगिरियो तालुक़ु। हाणे इहे उहे एरियाज़ आहिनि जिते अॼु बि पाणी बीठो आहे। मतिलबु ईअं नथा चऊं ॿियनि में पाणी न आहे, ज़ाहिर ॿियनि एरियाज़ ॿियनि जा वरी पॉकेट्स आहिनि, पर इहे पूरा डिस्ट्रिक्ट्स आहिनि जिते मोरलेस सीवियरली इफेक्टेड आहिनि हींअर पाणी जे करे। अच्छा, हाणे तव्हांजो सवाल सां रिलेटेड इहो आहे त इन्हनि में इन सॼे में अंडरस्टैंड इहा कंदासीं त जॾहिं इहो सॼो एरिया में पाणी आहे त उन पाणी सां रिलेटेड बीमारियूं घणे में घणियूं आहिनि। मिसाल जे तौर ते असां वटि घणे में घणा हींअर केसिस अचनि था मलेरिया जा, घणे में घणा केसिस अचनि था असां वटि गैस्ट्रो जा, घणे में घणा केसिस असां वटि स्किन डिज़ीज़ जा आहिनि। देन तव्हां वटि ज़ाहिर उन सां रिलेटेड मिसाल असां वटि इलेक्टेड वूमेन जो वॾो प्रेगनेंट वूमेन आहिनि जेके एक्सपेक्ट कनि पियूं 1-2 महीननि जे अंदरि डिलीवरीज़ उन्हनि जो एक्सपेक्टेड आहिनि। देन तव्हां वटि जेको नेचुरल हैबिटेट स्नैक्स जो ख़तमु थियो आहे त स्नैक्स जा बाइट जा केसिस बि आहिनि। देन तव्हां वटि जेके डॉग्स आहिनि या कुता जेके असांजे ॻोठनि में हूंदा, हाणे उन्हनि में ॻोठनि में पाणी आहे त उहो वरी शहरनि ॾे आया आहिनि, उन्हनि कैंप साइट ते वेठा आहिनि, उते डॉग बाइट जा केसिस बि अचनि था। सो ऑल इन ऑल एज यू सेड के स्केल इज़ वे टू मच एंड वेरी राइटली सेड। असांजा ऑनरेबल CM साहब इहा ॻाल्हि सही चई आहे। तव्हां सभिनी जेके बि इंटरनेशनल ऑर्गनाइज़ेशन जिन सां गॾु असां बि कमु कयूं पिया, पार्टनर ऑर्गनाइज़ेशन असांजूं, उन्हनि सभिनी जो इहो ख़्यालु आहे त जेका बिगर कैलेमिटी आहे वुड बी अलाह न करे एंड वी आर ट्राइंग अ लेवल बेस्ट टू फैसिलिटेट आवर ओन पीपल। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, असांजा माण्हू वीचारा दर आहिनि, रस्तनि ते आहिनि, मुख़्तलिफ़ कैंप्स में आहिनि। ज़ाहिर सभिनी जा घर कंहिंखे छॾणु सवलो न आहे। सो इट्स वेरी डिफ़िकल्ट सिचुएशन इन अ वे। पर्सनली मोरलेस मूं सिंध जे सभिनी ज़िलनि में ॾाढनि ॾुखियनि इलाइक़नि में विज़िट बि कयो आहे, सालेपट, कश्मोर, देन तव्हांजो कंबर जा उहे सभई एरिया, कोटडीजी, तव्हांजो मीठरी मीरवा, जिते अञा बि 4-4 फुट 5-5 फुट तव्हांजे रस्तनि ते पाणी बीठो आहे। सो इट्स अ वेरी डिफ़िकल्ट पोज़ीशन। हाणे उन में इहे इन क़िस्म जी बीमारियूं असां छा था कयूं, वही असांजी कैंप्स थियनि थियूं, डॉक्टर्स वञनि था, मुख़्तलिफ़ पार्टनर ऑर्गनाइज़ेशन असांजी PPH आहे फुली मोबिलाइज़ड आहे, असां वटि यूनिसेफ UN वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइज़ेशन जी पार्टनरशिप आहे। देन तव्हां वटि रेड क्रिसेंट जूं टीम्स आहिनि। देन तव्हां वटि ॿियूं डिफरेंट डॉक्टर्स बियॉन्ड बॉर्डर्स जी तंज़ीमूं आहिनि। उन जहिड़ा ॿिया कई इदारा आहिनि, लोकल NGO आहिनि,
तव्हां ऐं असांजा जेके अहिड़ा फिलंथ्रोपिस्ट आहिनि उन्हनि नंढियूं नंढियूं कैंप्स लगायूं आहिनि उन्हनि खे हेल्थ डॉक्टर्स एंड असांजे स्टूडेंट्स आहिनि यूनिवर्सिटी स्टूडेंट्स आहिनि उन्हनि पंहिंजे हिसाब सां कैंप्स लॻायूं आहिनि सो एवरीबडी इज़ कंट्रीब्यूटिंग बट स्केल इज़ वे टू मच ए बी जेको आहे उहो जेसि ताईं का वाटर रिसीडिंग न थींदी तेसि ताईं रीसेटलमेंट हाणे कल्ह असां इरीगेशन मिनिस्टर साहब खे बि रिक्वेस्ट कईसीं बल्कि हेल्थ जे पारां त महिरबानी कयो तव्हां फ्रेश वाटर हाणे कैनाल्स में किथे ब्रीचिस आहिनि मेन कैनाल्स खे ब्रीचिस खे बंदि कयो फ्रेश वाटर कुझु एरियाज़ में ॾियो एटलीस्ट ड्रिंकिंग पर्पज़ लाइ ॾियो छाजे करे जेसि ताईं पाणी माण्हुनि खे सही न मिलंदो फ्रेश वाटर न हूंदो त हीउ जेको पाणी इस्तेमालु थिए पियो इहो हाणे मतिलबु इंतिहाई इनहाइजेनिक वाटर आहे इनहाइजेनिक कंडीशन्स आहिनि न सिर्फ़ु वाटर आहे पर इनहाइजेनिक कंडीशन्स आहिनि सो ऑल इन ऑल इज़ माई हम्बल सबमिशन कि असां सोशल ऑर्गनाइज़ेशन जे थ्रू माण्हुनि खे चयो त बाबा तव्हां पाणी उॿारे पियो पर ज़ाहिर आहे जिते वल्नरेबिलिटी आहे जिते माण्हू ॾाढा ॿिए दर्द में आहिनि उञायल आहिनि बुखायल आहिनि उते माना इन क़िस्म जूं हा उन क़िस्म जूं एडवाइज़रीज़ जेको आहिनि उहो उन तरीक़े सां इफेक्टिव बि न आहिनि बट वट बी कैन डू मिसाल जे तौर ते कुझु जॻहियुनि ते असां लोकल एडमिनिस्ट्रेशन लोकल जेके फिलंथ्रोपिस्ट माण्हू हुया उन्हनि खे रिक्वेस्ट कईसीं त ख़ुदा वास्ते तव्हां हिननि खे ॿियो कुझु न वाटर बाउज़र पुॼाए ॾियो असां कोशिशि कई त पंहिंजे हिसाब सां जेको करे सघूं सो ऑल इन ऑल हा ॿियो चैलेंज आहे सोशली त माण्हू उन तरीक़े सां इन टेंट सिटीज़ जेके गवर्नमेंट इस्टेब्लिश कया आहिनि उन्हनि में माण्हू नथा अचनि या कंहिं NGO इस्टेब्लिश कया आहिनि उते बि नथा अचनि छाजे करे जो उन्हनि जो माल मवेशी आहे द ओनली असेट द जेको वॾे वॾो असेट हुननि वटि रहल सहल उहो ई आहे सो दे डोंट वांट टू कम एंड सिट इन दोस टेंट सिटीज़ ठीकु आहे साहब तव्हां ओवरऑल ॿुधाए छॾी सिचुएशन प्रॉब्लम किथे किथे आहे ऐं आइडेंटिफिकेशन बि थी चुकी आहे ज़ाहिर आहे जॾहिं सिंध सरकार हुजे या आलमी जेके इदारा आहिनि उहे पिण इहा ॻाल्हि कनि पिया त हीउ जेको असां करंट जेको डिज़ास्टर आहे उनखां वधीक ख़ुदा न ख़ास्ता पर हीअ वॾी तबाही थी सघे थी जुमन साहब अवां वटि ईंदसि कासिम साहब जो मौक़िफ़ अवां बि ॿुधो सभिनी जे साम्हूं आहे सिचुएशन बि असांजे सभिनी जे साम्हूं आहे हाणे इहो जेतिरो ॿुधाए वञे त क्राइसिस जो जेको स्केल ऐं साइज़ आहे तमामु ह्यूज आहे ऐं उनखां पोइ जेके हे रिपरकशन्स असांजे साम्हूं अचनि पिया या जेके वबाई बीमारियूं सिधो सिधो ॾिसूं असां हेल्थ जे मैदान में जेका सूरत हाल आहे इन जो जेको आहे स्केल ऐं साइज़ उहो बि तमामु वॾो ह्यूज आहे इन जे साम्हूं जेकॾहिं रिस्पॉन्स जी ॻाल्हि कयूं था इहा ॻाल्हि बि रिकॉर्ड ते आहे तक़रीबन 1000 खां वधीक इस्पतालूं ऐं डिस्पेंसरी सिंध में ॿुधाए वञनि त नाकारा बणी चुकियूं आहिनि त हाणे रिस्पॉन्स जे हवाले सां अवां वटि हिन वक़्तु असां वटि हेल्थ केयर जे मैदान में आहे कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटीज़ हिन वक़्तु बचियूं आहिनि जिन जे थ्रू अवां इन क्राइसिस खे मुंहुं ॾियो पिया तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मां सभ खां पहिरीं तव्हांजो जेको सुवालु आहे रिस्पॉन्स जो मां कासिम सराज साहब जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि त जॾहिं बि क्राइसिस ईंदा आहिनि उनमें फ्लड हुजे अर्थक्वेक हुजे या जंहिं क़िस्म जूं इमरजेंसीज़ उनमें सबसे पहिरियों जेको रिस्पॉन्स हूंदो आहे उहो हूंदो आहे गवर्नमेंट जो तव्हां ॾिसंदो त सिंध गवर्नमेंट उनमें जेको आहे सो बिल्कुलु 100% रिस्पॉन्स जेको आहे सो कयो आहे हिन इमरजेंसी खे ऐं उन रिस्पॉन्स जे नतीजे में जेका पॉलिटिकल विल ऐं पॉलिटिकल कमिटमेंट जेका आई आहे उहा जेका आहे सा तव्हां सभु ॾिसो पिया त असांजी जेका पॉलिटिकल लीडरशिप आहे असांजे ऑनरेबल CM साहब असांजी ऑनरेबल मैडम मिनिस्टर उन खां पोइ असांजो कासिम सराज सुमरो साहब इहा पॉलिटिकल विल तव्हां ॾिसंदो इहे सभु तव्हांखे फील्ड में मिलंदा ऐं जॾहिं असां ईंदासीं त असांजो सेक्रेटरी साहब उनजा स्पेशल सेक्रेटरीज़ बि उहे स्टिल फील्ड में आहिनि ऐं हेल्थ डिपार्टमेंट में DG हेल्थ ऐं उन सभु विंग्स उहे सभु फील्ड में आहिनि ऐं असांजे डिस्ट्रिक्ट्स में जेके असांजा सब डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ऐं उन्हनि जी जेका टीम आहे ऐं पार्टनर ऑर्गेनाइज़ेशन जंहिंमें PPH आहे ऐं ॿिया डोनर असां सां सपोर्ट में आहिनि त पहिरियों रिस्पॉन्स सिंध गवर्नमेंट जो सभ खां वॾो इहो आहे जंहिंजे करे असां इन जेको क्राइसिस आहे हिन खे मुंहुं ॾियण में कामयाबु विया उन खां पोइ हिन क़िस्म जे क्राइसिस में जॾहिं 1080 जे लॻभॻि हेल्थ फैसिलिटीज़ जेके असांजूं अंडर वाटर हुजनि या पार्शली या कंप्लीटली डैमेज हुजनि त सभ खां पहिरियों जेको चैलेंज असांजे लाइ इहो आहे त असां सर्विसिस बहाल कयूं ऐं उन जे लाइ जेके असांखे असांजी ऑनरेबल मैडम मिनिस्टर ऐं सेक्रेटरी साहब जा डे 1 खां इंस्ट्रक्शन्स इहे हुया त हेल्थ डिपार्टमेंट जेको आहे उन्हनि जो एक्सेस थिए ऐं क्वालिटी इसेंशियल केयर असां प्रोवाइड कयूं उन जे नतीजे में असां एक्सेस खे जेको आहे सो बरक़रार रखण जे लाइ जेके डिस्प्लेस पॉपुलेशन आहे 6 मिलियन खां मथे आहे सिंध में ऐं उन में जेको सॼो सिनेरियो कासिम साहब जेको तव्हांखे ॿुधायो त उन जे खे पहुचण जे लाइ असां जेको आहे सो कैंप्स जो सहारो वरितो ऐं हिन वक़्तु ताईं असां
एवरेज असांजो जेको आहे सो 400 खां 500 कैंप्स मेडिकल कैंप्स लॻनि थियूं हेल्थ डिपार्टमेंट जूं उनखे सपोर्ट आहे PPH आहे जी ऐं पार्टनर्स जी ऐं हिन वक़्तु ताईं असां जेकॾहिं टोटल कैंप्स ॻणियूं त उहे 13,000 खां मथे कैंप थी वियो हिकिड़ो इहो असांजो रेस्पॉन्स हुयो ॿियो रिस्पॉन्स हिन में जेके मोस्ट सिग्निफिकेंट प्रॉब्लम्स हाणे थियनि था उहे असांखे 3 एरियाज़ ते आहिनि जिन खे असां मैनेज करण जे लाइ असां जेको आहे सो असां पॉलिसी बि ठाही आहे असां प्रोग्राम बि आहे असां उन ते अमल बि कयूं पिया पहिरियों जेको असांजे लाइ अचे थो त असां जेको आहे उन में असां वटि जेको वल्नरेबल ग्रुप आहे असांजे डिस्प्लेस पॉपुलेशन में या अफेक्टीज़ जेके डिस्ट्रिक्ट्स ऑलमोस्ट सभई जेको आहे सो अफेक्टीज़ आहिनि त असां जेके असांजो वल्नरेबल ग्रुप में असांजूं प्रेग्नेंट वुमेन आहिनि उन जे लाइ असां जेको आहे सो मैडम मिनिस्टर जा डायरेक्टिव आहे ऐं असां ओसि ताईं पहुची विया आहियूं ऐं हिन वक़्तु ताईं असां 10,000 खां वधीक प्रेग्नेंट वुमेन ताईं पहुता आहियूं ऐं उनखे असां TT जो टुको हणी विया आहियूं त जीअं न सिर्फ़ु उहा माउ महफ़ूज़ रहे पर उनजो ॿार बि जेको आहे सो टेटेनस खां महफ़ूज़ रहे जॾहिं उहो पैदा थिए उन सां गॾोगॾु TT जे टुकनि जे दौरान असांजो हेल्थ सिस्टम में 22,000 जो वर्क फोर्स आहे लेडी हेल्थ सुपरवाइज़र्स ऐं लेडी हेल्थ वर्कर जो ऐं उन्हनि खे बि डायरेक्टिव्स इहे ई आहिनि सेक्रेटरी साहब जा हेल्थ डिपार्टमेंट जा मैडम मिनिस्टर जा त उहे सभु जूं सभु असांजूं सुपरवाइज़र्स लेडी हेल्थ सुपरवाइज़र्स ऐं वर्कर्स उहे कैंपुनि में वञनि उहे पंहिंजे टेंट्स में वञनि उहे रोड्स ते वञनि स्कूल कॉलेजिस उते वञी उन्हनि खे न सिर्फ़ु हिमथाइनि पर उन सां गॾोगॾु उन्हनि खे अवेयरनेस बि ॾियनि त उहे सिहत जूं सहूलियतूं बहितर नमूने वठी सघनि उन सां गॾोगॾु इन जे हिडन इहो हुयो त उहे उन्हनि सां जेको आहे सो कम्युनिकेशन बहितर रखनि त जीअं उन्हनि में क्राइसिस जे करे छो त उनजा घर लुड़ी विया उनजो माल लुड़ी वियो इहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त घर छॾणु तमामु ॾुखियो हूंदो आहे हर इंसान जे लाइ पूरी तारीख़ में त उन में नफ़्सियाती दबाव ऐं बीमारियूं जनम वठंदियूं आहिनि इहो असां इन्हनि हेल्थ वर्कर जे ज़रिए कम्युनिकेशन पैदा कयो आहे त जीअं उन्हनि खे जेको आहे सो असां उन क्राइसिस खे उन एंग्ज़ाइटी डिसऑर्डर्स खे असां घटि करे सघूं तंहिंखां पोइ जेको असांजे लाइ ॿारनि जे लाइ ख़ासि तौर ते अंडर 5 चिल्ड्रेन असांजे लाइ वॾो मसइलो ऐं चैलेंज असांजे लाइ इहो रहे थो त असां उन्हनि खे पहिरियों अवलीन असांजे लाइ तरजीह इहा आहे त असां रूटीन इम्यूनाइज़ेशन खे जारी रखूं ऐं असां पंहिंजे लेडी हेल्थ वर्कर्स जे ज़रिए माइरुनि ताईं पहुचूं ऐं पहुता आहियूं अवेयर जेके ॿार जंहिंजी उमिरि 6 महीननि ताईं आहे थञ पीअनि था माइरूं उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माउ जो थञ पीआरीनि त जीअं उहे वाटर बोर्न डिज़ीज़ खां बचनि ॿियो जेको चैलेंज असांजे लाइ इहो आहे वाटर बोर्न डिज़ीज़ जो आहे उन में टाइफाइड आहे अक्यूट वाटरी डायरिया आहे डिसेंट्री आहे उनखे असां उनजे लाइ सिंध गवर्नमेंट असांजे लाइ सेक्रेटरी साहब जेके स्टेप वरिता आहिनि त न सिर्फ़ु सभिनी डिपार्टमेंट्स खे जेका बजट आहे उनजी फस्ट क्वार्टर जी उहा उनखे मुहैया करे ॾिनी वई आहे उन सां गॾोगॾु सिंध गवर्नमेंट एडिशनल ग्रांट ॾिनी आहे सॼे सिंध जा जेके असांजा डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर्स ऐं असांजा डिपार्टमेंट्स आहिनि त जीअं उन एडिशनल ग्रांट मां उहा 740 मिलियन जी ग्रांट ॾिनी वई आहे त जीअं उहे क्विकली जेके इसेंशियल मेडिसिन्स आहिनि उहे जेके ख़रीद करे सघनि त जीअं असांजे इन पूरे सिस्टम में दवाउनि जी जेका आहे शॉर्टेज न थिए ऐं टियों जेको असांजे लाइ चैलेंज आहे उहो आहे डेंगी ऐं मलेरिया जो ऐं डेंगी ऐं मलेरिया जे लाइ असांजी एफर्ट्स इहे आहिनि त कराची में डेंगी जा केसिस वधी विया आहिनि ऐं रेस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट्स में जेको आहे सो मलेरिया जा केसिस वधीक आहिनि उहा अॼु बि असांखे डायरेक्टिव्स मिलिया आहिनि ऑनरेबल मैडम मिनिस्टर सां त असां न सिर्फ़ु उन्हनि केसिस खे जी एक्टिव जेका मैनेजमेंट कयूं जेकॾहिं केस मलेरिया जो थिए एक्टिव मैनेजमेंट इहो हूंदो आहे त असां हुनखे एंटी मलेरियल बि ॾियूं उन सां गॾोगॾु असां पिरमाक्विन ॾियूं जीअं रिकरेंस न थिए सो इन्हनि ऐं उन खां पोइ जेको स्टेगनेंट वाटर आहे उन में असां जेको आहे सो आयल या केरोसिन आयल उहो असां जेकॾहिं उन में स्प्रेड कंदासीं त लार्वा जी जेका ग्रोथ आहे उनखे असां आउटब्रेक खे रोके सघंदासीं जी ठीक जुमन साहब तफ़सीली तव्हांजो मौक़िफ़ साम्हूं अची वियो मूंसां गॾु हादिब जतोई साहब आहिनि हादी साहब प्रॉब्लम बि मां ॿुधी ऐं उन सां गॾोगॾु जेको रिस्पॉन्स आहे इन प्रॉब्लम जे साम्हूं सिंध गवर्नमेंट जो उहो बि मां ॿुधो छा चवंदो मां राजा मूंखे ॾाढो अफ़सोस थियो त टेक्निकल माण्हू थी करे जंहिं तरीक़े सां हिननि एक्सप्लेन कयो ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे सवाइ तारीफ़ूं करण जे ॿियो कुझु कोन हुयो माण्हू मरनि था पिया तव्हांखे यादि हूंदो कि 15-20 ॾींहं थी विया आहिनि क्राइसिस खे जॾहिं बोर्ड असां वटि आई आहे ऐं मां पहिरियों चयो त तव्हांजी पहिरीं इंटरव्यू में तव्हां जेकॾहिं कढी ॾिसंदव मां चयो हीअ हेल्थ क्राइसिस ईंदा ऐं हेल्थ इमरजेंसी अनाउंस कनि ऐं हीअ पंहिंजी तयारी कनि जेकॾहिं हीअ तयारी न कंदा त माण्हू तमामु घणा मरंदा
अलाह पनाह ॾे। मां नथो चवां त को माण्हू मरे, हिकिड़ो माण्हू बि तमामु वॾो इम्पोर्टेंट आहे। हींअर असांजे हिकिड़े दोस्त खे ॿुधायो त असां जेके ॾिसो पाणी जेको आहे उन जे मथां अहिड़ियूं शयूं स्प्रे कयूं त उन में मलेरिया जो न थिए। हिन हेॾे वॾे इलाइक़े में केतिरियूं दवाऊं स्प्रे कया, माण्हू मारींदा, सम्झो कान स्प्रे करे कोन था सघनि। उन खां पोइ ॾिसो हिकिड़ा माण्हू त आहिनि जेके रोडनि ते निकिरी विया, तव्हांखे उन्हनि खे फैसिलिटी का ट्रेनिंग त आहे कान। डिपार्टमेंट हेल्थ जो ॿेड़ो ॿोड़ियो आहे, PPH आहे, हिननि वटि न DHU आहे न RHC आहे हिननि जे अंडर में। DG छा थो करे सघे, DSL छा थो करे सघे। हिननि हेल्थ डिपार्टमेंट खे बिल्कुलु विराए छॾियो आहे। जेके असां हेल्थ अचूं था चवंदा असां लेडी हेल्थ वर्कर्स खे चवंदा त उहे माण्हू खे लुक आफ्टर कनि। हुन जा घर ॿुधी आहे लेडी हेल्थ वर्कर खे पोइ न सम्झाजी किथे हूंदी, तव्हांखे मिली आहे 2 ॾींहंनि में, तव्हां सां कॉन्टेक्ट कयो साईं। तव्हांखे हेल्थ इमरजेंसी करणु खपंदी, तव्हांखे नेवीअ खां बाक़ाइदे शिफ्ट वठणु खपंदियूं। जेके अंदरि माण्हू जेके अंदरि फासी विया उन्हनि खे तव्हांखे दवाऊं पहुचाइणु खपे। तव्हांखे मूंखे ॿुधाईंदो ORS तव्हां घणी ताईं परचेज कई आहे। तव्हां चओ था 13,000 कैंपूं था लॻायो, तव्हां 200-300 माण्हू कैम्प में जेके ॾिसंदव, तव्हांजी सॼी पॉपुलेशन सिंध जी जेका आहे इंटीरियर जी उहा त रोडनि ते वेठी आहे, अंदरि फासी पई आहे। तव्हांजूं कैंपूं ते छा कजो? तव्हां अञा ताईं कुझु एतिरा माण्हू तव्हां पहुची कोन सघिया, उहे उते मरनि था पिया, पंहिंजा लाश खणंदा पिया पाणीअ में। मूंखे ॿुधायो हुनखे तव्हां छा दवा ॾींदव? ठीकु ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस आहे औरतुनि खे टिटेल जी इंजेक्शन था लॻाइनि त लेडी, अरे बाबा पहिरियों हुनखे बचायो त सही, मुंहिंजा ॿार त बचायो। एॾी इमरजेंसी हिन खां पोइ ईंदी, तव्हांखे का ख़बर ई कान्हे त इहो। हादिबा साहब कंप्लीट करे वठो, पोइ कासिम साहब हुन में कुझु ऐड पिया करणु चाहिनि। जतोई साहब मूंखे त तव्हां टाइम ई कोन न बिल्कुलु मूं चयो तव्हां कंप्लीट करे वठो, पोइ कासिम साहब हुन में कुझु ऐड कंदा। जतोई साहब मूंखे रुगो तव्हांजी जेको ॻाल्हि आहे हुनमें थोरो सम्झण जी ज़रूरत आहे। उहा तव्हां चओ था त हेल्थ इमरजेंसी पोइ इस टोटल मोबिलाइजेशन खां पोइ हेल्थ इमरजेंसी में छा रहे थो उहो थोरो सम्झायो। मोबिलाइज कंदे मूंखे नज़र ई किथे कोन थी अचे। आख़िर मां भेण जहान में रहां, मां बि पंहिंजे ॻोठ में थो वञां। सर तव्हां अलाए कहिड़ी जॻह ते जेको तव्हांखे नज़र कोन थो अचे। तव्हांखे एनजीओ सपोर्ट कई आहे, मां वञां थो। तव्हांखे डिफरेंट जाइन ते जेके टेस्ट कयूं आहिनि, तव्हांजूं एम्बुलेंसिस किथे आहिनि रोड ते? मूंखे त का नज़र अची थी न या 20 ॾींहंनि में। ठीकु आहे तव्हां दवाऊं करे मूंखे तव्हां ॿुधायो। तव्हां था चओ त भई मलेरिया जा कहिड़ा स्प्रे तव्हां कराया हुते? अहिड़ी जेके टैंक्स ते तव्हां मलेरिया स्प्रे करायो आहे? तव्हांजी मशीनूं सही आहिनि, तव्हां दवा आहे? तव्हां ॾिसो रुगो गाॾियूं करे माण्हुनि खे ख़ुशि न कयो। मां रब खां दुआ थो कयां त ख़ुदा करे घटि असांजा माण्हू मरे, कुझु असांजा फ्लड मारिया। जेको मिसमैनेज जो मां त चीफ जस्टिस खे अपील थो कयां त महिरबानी करे हिन क्राइसिस ते सुओ मोटो वठो। असां शादियूं न ॾींदासीं। पहिरियों इरिगेशन माण्हू खे मारियो, हींअर तव्हां हेल्थ वारा माण्हू खे मारींदव। असांखे हेल्थ क्राइसिस ॾिठा आहिनि साईं, की ईअं कोन थींदा आहिनि। त हादिबा साहब हाणे ठीकु अवां सम्झो पिया त जेको रिस्पॉन्स आहे उहो सेटिस्फैक्टरी कोन्हे। अवां इहो बि सम्झो पिया त क्रिमिनल नेग्लिजेंस थिए पई ऐं जी तमामु वॾी एरिया खे लुक आफ्टर करणो आहे। हिननि जो ॿियो कोन्हे। हर का शइ डिस्प्लेस थी वई आहे, हर का शइ उल्टी थी वई आहे। उनखे मैनेज करणु को मज़ाक़ कोन्हे। उनमें ॿियनि खे बि हथु वधाइणु खपे। ही नेवी खां जेके सपोर्ट वठनि था, अंदरि जेके माण्हू फाथा पिया, जेके ॿार मरनि था पिया, ॿारनि खे 4-5 डायरिया अचूं, दवा न मिली, वीचारो ॿार एतिरो सही कोन सघंदो। ठीकु आहे एक्सपीरियंस हादी साहब एक्सपीरियंस आहियो। अवां जो एक्सपीरियंस छा पियो चए? अवां ॾिठियूं बि हुन खां अॻड़ियूं आफ़तूं। अवां छा चवनि थो कीअं अॻियां वधणु घुरिजे? अवां सम्झो पिया त हिन वक़्तु जेको रिस्पॉन्स आहे या जेके एफर्ट्स वरितियूं पियूं वञनि, ज़ाहिर आहे स्केल बि ऐं साइज़ तमामु वॾो आहे क्राइसिस जो, त पोइ उन्हनि खे साम्हूं रखंदे अवेलेबल रिसोर्सिस बि साम्हूं रखंदे अॻियां कीअं वधणु घुरिजे सिंध सरकार खे? ॾिसो पाणीअ खे लहण में अञा 15-20 ॾींहं लॻंदा। इहे माण्हू अंदरि फाथा पिया हूंदा, कंहिंखे स्किन डिजीज़ आहिनि, कंहिंखे ॿियूं डिजीज़। ही नेवी खां हेल्प वठनि, शिपूं वठनि। मैडम कोशिशि करे उहो पाण पोइ असांखे सपोर्ट कंदा। अंदरि डॉक्टरनि जूं टीमूं मोकिलिनि, दवाऊं मोकिलिनि, अंदरि माण्हुनि खे ईअं ॾिसनि। ही त जेके रोड ते माण्हू ॾिसनि था या जेके कंहिं शहर में वेठा आहिनि या जेके टेम्पुनि में वेठा आहिनि या स्कूलनि में वेठा आहिनि, असांजी अध खां वधीक पॉपुलेशन अंदरि फाची पई आहे, जेका 15 ॾींहंनि ते तव्हां हुनखे अप्रोच कोन करे सघंदव। मूंखे ॿुधायो उन्हनि माण्हुनि जो छा थींदो? उन्हनि त उहा जे प्रेगनेंट माई हूंदी त पाण ई ॿार खां दाई ॼाणींदी, तव्हांजो डॉक्टर त कोन पहुचंदो। तव्हां हुनखे तव्हां लेडी हेल्थ वर्कर केतिरियूं मोबिलाइज़ कयूं, तव्हां मूंखे ॿुधायो त सही। ठीकु आहे सर, ठीकु आहे सर, अवां जो पॉइंट अची वियो। जवाबु वठूं था कासिम साहब, जुमन साहब आहिनि। कासिम साहब कुझु देरि लाइ जुमन साहब जूं ॻाल्हियूं ॿुधी मां उन्हनि खां बि ज़रूरु पुछंदसि। मूंखे ईअं ॼण पियो लॻो त रिस्पॉन्स जेतिरो आहे सभु कुझु ओके थी वियो आहे। ज़ाहिर आहे प्रॉब्लम वॾो आहे, पर उन्हनि ईअं पियो ॿुधायो त असीं सभु कुझु ओके करे छॾियो आहे हर फील्ड में।
थोरो उन ते बि रोशनी विझो ऐं उन खां पोइ जेका ॻाल्हि कनि पिया हादी साहब त जेॾो वॾो क्राइसिस ओतिरो रिस्पॉन्स। न जुमन साहब तव्हांखे इहो कोन ॿुधायो त ओके थी वियो आहे, लेकिन बहरहाल जुमन जेको रिस्पॉन्स जो मैग्नीट्यूड आहे, जी रिस्पॉन्स मैग्नीट्यूड व्हाट आई एम सेइंग इज़ ठीकु विच मीन्स के मूंखे ख़बर न आहे त साईं टपो घुमियो आहियां ऐं इन्हनि क्राइसिस खे मूं मुंहुं ॾिनो आहे। सेक्टरूं सते बदीन में आयो, ट्रेनुनि जो एक्सीडेंट थियो, 10 ज़िला असांजा पाणी में ॿुॾा, बाक़ाइदे टीमूं हुयूं, बाक़ाइदे एम्बुलेंसियूं हूंदियूं हुयूं, बाक़ाइदे ठीकु आहे एप्रोचेबल टाइम न आहिनि, उते तव्हां ॿेड़ियुनि जो बंदोबस्तु कयो। ठीकु हादी साहब मां अव्हां वटि अचां पई, कासिम साहब खां जवाबु वठी छॾियो पोइ मां अव्हां वटि अचां पई। जी कासिम साहब कंटिन्यू करियो। जी बिल्कुलु हाणे साईं जो एक्सपीरियंस वॾो आहे, असां खां सीनियर आहिनि, असां उन ते कमेंट नथा कयूं, पर वट आई एम सेइंग इज़ के जेकॾहिं तव्हां रफ कैलकुलेशन कंदो न सर, हींअर तव्हां वटि बलोचिस्तान जो जेको पाणी आयो आहे उन खां वठी ऐं मंछर जे विच में रफली अबाउट 150 किलोमीटर ऐं मल्टीप्लाई बाय 50 किलोमीटर, रफली 40 50 30 माना इन 150 खे असां जेकॾहिं 40 सां एवरेज मल्टीप्लाई कयूं त तव्हां वटि 6000 स्क्वायर किलोमीटर में 10 फुट खां मथे पाणी बीठो आहे, किथे 6 फुट पाणी आहे, किथे 8 फुट पाणी आहे। अच्छा, उन एरियाज़ में जिते माण्हू ड्राई प्लेसिस ते वेठा आहिनि, पाकिस्तान नेवी, पाकिस्तान आर्मी, असांजा हेल्थ जा डॉक्टर्स, असांजे PPE जा डॉक्टर्स, असांजो रेड क्रिसेंट जूं टीम जेके असां सां गॾु पार्टनरशिप में आहिनि, अल ख़िदमत जेका असां सां गॾु पार्टनरशिप में आहे, NICVD टीम असां सां गॾु पार्टनरशिप में आहे, आगा खान यूनिवर्सिटी जी टीम जेका असां सां पार्टनरशिप में आहे, इंडस हॉस्पिटल जी टीम जेका असां सां पार्टनरशिप में आहे, देन देयर आर न्यूमरस अदर ऑर्गेनाइजेशन जिन जा नाला बि मूंखे हाणे यादि न आहिनि। उहे सभई माण्हू इन्हनि एरियाज़ में बाय बोट वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते जोही में पूरी कैंप डॉक्टर्स बियॉन्ड द बॉर्डर्स वारनि मैनेज कई आहे। जोही बंदि ते हज़ारे माण्हू वेठा आहिनि जेके जोही जे आसपास खां माइग्रेट करे हुते डिस्प्लेस थी हुते आया आहिनि, बिकॉज हुन एरियाज़ में पाणी आहे, जेको जोही जे सराउंड पूरो पाणी थियल आहे। अहिड़े तरीक़े सां केन शाह जो बि इशू आहे। कल्ह अवां टियों ॾींहुं आउं अव्हां जे कंहिं प्रोग्राम में वेठो हुअसि, मूंखे अव्हां जे नुमाइंदे जेको आइडेंटिफाई कयो अथई असां वटि फलाणी जॻह ते पाणी रिसीव थियो आहे, पर असां वटि कैंप न आहे, असां हुते कैंप मोबिलाइज़ कई आहे। उते हिकिड़े प्राइवेट डॉक्टर जी फैसिलिटी आहे, उन में अंदरि कैंप आहे। उते रेड क्रिसेंट जो जेको आहे फील्ड हॉस्पिटल इस्टेब्लिश थिए पियो, उते जेको आहे उहो जेके डॉक्टर्स जेके आहिनि ॿाहिरि मुल्क खां डॉक्टर्स आया आहिनि, उन्हनि जी उते कैंप लॻी आहे। वट आई एम सेइंग इज़ के जेकॾहिं अच्छा 500 550 खां मथे असां वटि जेका एम्बुलेंस स्ट्रेंथ आहे कराची में बि, सवाइ इमरजेंसी खे छॾे करे असां जेतिरी बि एम्बुलेंसिस आहिनि सभई जो सभई हींअर असांजे ॿियनि सिंध जे ॿियनि ज़िलनि में अदर देन कराची, हैदराबाद में। अच्छा, रेस्क्यू 1112 जूं टीम जेके मोबाइल जेके एम्बुलेंसिस असां वटि कराची जे अंदरि हुयूं, उहे बि असां मोबिलाइज़ करे लाड़कानो, कंबर जिते एरिया जिते वधीक सफ़रिंग, खैरपुर, इवन सखर जो हिकिड़ो पार्ट। अच्छा, देन यू हैव 11 फील्ड हॉस्पिटल, माना हॉस्पिटल मां मुराद अहिड़ियूं आहिनि असां वटि मोबाइल गाॾियूं आहिनि जेके ट्रेलर माउंटेड आहिनि। उन अंदरि ऑपरेशन थिएटर आहे, उनजे अंदरि माइनर OT थी सघे थी, उनमें डिलीवरी थी सघे थी। पर लखे करोड़े मुतासिर सर हाँ, अर्ज़ु ॿुधी वञो, असां वटि फील्ड अस्पतालूं आहिनि, उते बेबीज़ डिलीवर थियनि पिया। मतिलबु आउं तव्हांखे आई कैन गिव यू द नेम एंड नंबर्स एज़ वेल। सो चवण जो मक़सदु इहा आहे बिल्कुलु हूंदो, पर जेका ॻाल्हि मूं सम्झी हादी बख़्श जतोई साहब जी आहे, जेको असां डेली कुझु ॾेखारियूं पिया पंहिंजी स्क्रीन्स ते, त उनजो वॉल्यूम घटि आहे। ॾिसो, वॉल्यूम घटि न आहे, वॉल्यूम घटि जी ॻाल्हि इहा आहे त मिसाल जे तौर ते तव्हां वटि जेतिरा बि डॉक्टर्स हींअर हेल्थ सिस्टम में मौजूदु आहिनि, सही घोस्ट जी ॻाल्हि नथो कयां, जेके मौजूदु आहिनि, दे ऑल आर मोबिलाइज़्ड। ठीकु, तव्हांजा पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट जेके तव्हांजी यूनिवर्सिटीज़ में पोस्ट ग्रेजुएशन जे लाइ आया आहिनि, उन्हनि खे मोबिलाइज़ करे छॾियो आहे। तव्हां वटि फाइनल ईयर जा स्टूडेंट्स जेके तव्हांजी मेडिकल यूनिवर्सिटीज़ में या तव्हां वटि हाउस जॉब कनि पिया, असां उन्हनि खे बि वॉलंटियर करायो आहे डिफरेंट जॻहियुनि ते। सो व्हाट आई मीन इज़ कि माना तव्हां डॉक्टर न तव्हां डॉक्टर न आउं डॉक्टर आहियां, ठीकु आहे, पर उहे असां त कंहिंखे ट्रीट न करे सघंदासीं। असां वधि में वधि कंहिंखे काउंसिल करे सघूं था एज़ अ सोशल एनिमल जे तौर ते। असां कंहिंखे माण्हू चई सघूं था, साईं महिरबानी, यू नो काइंड ऑफ थिंग्स।
बट डॉक्टर्स त इलाज कंदो न अगरि कंहिंखे गैस्ट्रो जी प्रॉब्लम हूंदी कंहिंखे स्किन डिज़ीज़ हूंदी कंहिंजो मलेरिया जो त दे कैन अंडरस्टैंड बेटर ठीकु देन अस त उन्हनि खां ई वधीक पुछंदासीं एक्सपर्ट्स खां त हू छा ॿुधाइनि पिया त असां लेख छा में पिया कयूं फौरी जेके चैलेंजिस तव्हां ॿुधायो पिया त जेको रिस्पॉन्स मैग्नीट्यूड आहे क्राइसिस मैग्नीट्यूड जे साम्हूं उहो उन में असांखे उनखे स्ट्रेंथन करण लाइ या उनखे क्राइसिस ताईं पहुचाइण लाइ असांखे कहिड़ी ज़रूरत आहिनि कहिड़ी शयुनि जी ज़रूरत आहे पर उन खां मां पुछी वठो न बिल्कुलु उन खां पुछूं था त हिकु मुख़्तसिर सवाल उन खां अॻु जेको हादी बख़्श जुदई साहब बि उथारियो त अञा ताईं असीं छो न पिया ॾिसूं फ़िज़ाई स्प्रे असीं ॿुधो त 480 मिलियन रुपया रखिया ॾिना विया स्प्रेज़ लाइ इन जे लाइ वफ़ा खे दरख़्वास्त बि कई वई एयरक्राफ्ट जी उहो मामिलो छो न पियो अॻियां वधे ॾिसो असां वटि फ़िज़ाई स्प्रे जो आहे न मिसाल जे तौर ते असां वटि जेतिरियूं मशीन्स आहिनि रफली अबाउट 450 or something लाइक वाइज़ जेके असां वटि नंढियूं वॾियूं मशीनूं मिलाए करे जेके हेल्थ डिपार्टमेंट वटि आहिनि कंहिं बि नॉर्मल डेज़ जे लाइ रिवायती जेके रिवायती असां वटि हाणे मिसाल रिवायती तरीक़े न पर नॉर्मल डेज़ माना हाणे हींअर तव्हां वटि 600% बरसाति वधीक आहे बलूचिस्तान जी साॻी 400-500% बरसाति वधीक आहे रूटीन खां ठीकु आहे अच्छा जॾहिं तव्हां वटि इहे अहिड़े क़िस्म जा हालात हुजनि त ज़ाहिर आहे इन क़िस्म जे हालात जे लाइ 600 जे बजाए असां वटि हींअर कम से कम माना उन हिसाब सां 3000 खां मथे मशीन हुजनि खपनि 4000 जे लॻभॻि हुजनि खपनि हा छो त मैग्नीट्यूड एतिरो वॾो आहे अच्छा जेको तव्हां 480 मिलियन जी ॻाल्हि था कयो दिस वॉज रिलीज़ टू द लोकल गवर्नमेंट के डेप्टी कमिश्नर साहिबान या जेको तव्हांजी लोकल काउंसिल्स उन्हनि खे तव्हां आहिनि त तव्हां पंहिंजे एरियाज़ में हाणे असांजो एक्सपीरियंस त छा थो चवे मिसाल जो त जे कैंप साइट ते वेठा आहिनि माण्हू बंधनि ते वेठा आहिनि भरिसां ॿिन्ही पासनि खां पाणी आहे विच में ड्राई प्लेस ते वेठा आहिनि उते तव्हां असां स्प्रे करे वञूं था ॾींहं में 4 दफ़ा स्प्रे कयूं था अधु कलाक खां पोइ स्प्रे जी का बिल्कुलु उन जे करे मूं चयो त पोइ फ़िज़ाई स्प्रे ते छो नथा वञूं असां वटि मिसालूं मौजूद आहिनि फ़िज़ाई स्प्रे जो रीज़न इहा आहे त इहो वफ़ाक़ी करिणो असां रिक्वेस्ट कयूं उनखे मोकिलीसीं त भई तव्हां आहियूं बिल्कुलु आहियूं पर हुन वटि जहाज़ हूंदा त आणींदा न सो वट दे आर ड्राइंग इज़ दे रिक्वेस्टेड के बर्फ़ कंहिं पड़ोसी मुल्क खे मथां शायदि उन्हनि खे उतां मिली वञे सो दैट इज़ देयर पार्ट असां छा कयो आहे असां पंहिंजी मशीन वधायूं आहिनि असां दवा एक्स्ट्रा जेको आहे सभिनी खे हेल्थ डिपार्टमेंट दवा लोकल गवर्नमेंट खे असां पंहिंजे सिस्टम में उन जे लाइ जेके गाॾियूं रेंट ते के गाॾियूं असां वटि मौजूदु आहिनि के गाॾियूं असां वटि ख़राबु हुन जॻह ते असां रेंट आउट कयूं आहिनि वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन असांखे एम्बुलेंसिस बि रेंट ते ॾिनियूं आहिनि अहिड़े क़िस्म जूं गाॾियूं बि रेंट ते हेल्प कनि पियूं जेको जेतिरो जेको प्रॉब्लम आहे मलेरिया जो या ॿियनि व्हाट वी आर ट्राइंग टू डू इज़ to fogging in the areas which are like in the urban clusters जेके जिते अर्बन क्लस्टर तव्हांजा त वाटर रिसीट थी वियो आहे ड्राई प्लेसिस आहिनि वी आर ट्राइंग टू कंसंट्रेट मोर ऑन दोज़ एरियाज़ ए बी जेको आहे उहो जेको हेल्थ जेको लोकल गवर्नमेंट जो पार्ट आहे हाणे माण्हू डिमांड कंदा न साईं जो त फॉगिंग किथे थी थिए भई फॉगिंग मिसाल जीअं असां एक्सपीरियंस थो ॿुधायां पर हाणे न सही की इहो न थियणु खपे भले ईअं बि थिए पर इहो बेसिकली ऑप्टिक खां वधीक इनजो एतिरो वॾो एडवांटेज न आहे त जीअं तव्हां चओ त भई तव्हां खुली एरिया में खुली कैंप्स में तव्हां फॉगिंग करे वञो ठीकु त पोइ मालूम कयूं था वधीक जेके जुमन साहब बि आहिनि हादी बख़्श साहब बि आहिनि जुमन साहब अवां छा एड हिन में करणु चाहींदो हादी साहब जो मौक़िफ़ बि मां ॿुधो छा चवंदो अवां जो आवाज़ जुमन साहब पंहिंजो ऑडियो अनम्यूट कजो हादी साहब असांजा सीनियर आहिनि जी ऐं हर इंसान जो या हर डॉक्टर जो पंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ आहे ठीकु आहे असांजी जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां जेके गाइडलाइंस आहिनि क्राइसिस मैनेजमेंट जा असां उनखे हेल्थ डिपार्टमेंट जी उहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असां उन गाइडलाइन खे फॉलो कयूं थी फ़िज़ाई स्प्रे जी जेसि ताईं हादी साहब ॻाल्हि करनि था त जेके बि स्प्रे थियनि था उन्हनि खे असां वटि हिन वक़्तु जेके गाइडलाइन इहे आहिनि त लार्विसाइडल एक्टिविटीज़ ते घणो ध्यानु ॾिनो वञे ऐं फ़िज़ाई जेकॾहिं असां वेंदासीं असांखे घुर बि कंदासीं त उन सां असांखे एतिरो बेनिफिट कोन्हे उनजो लेस देन 15% बेनिफिट त उन में छा थींदो त असां अवेयरनेस असांखे मोस्टली जेको लार्ज स्केल ते वाटर आहे फ़िलहाल त असां उनखे उन ताईं रुॻो असां माण्हुनि ताईं पहुचण जी कोशिशि कयूं था पर जेको स्टेगनेंट वाटर आहे या थींदो वेंदो उन में असांखे एंटी लार्वल एक्टिविटीज़ जेके आहिनि उनखे इंश्योर कयूं त जीअं मलेरियल पैरासाइट ऐं डेंगी जेके नंढा नंढा त थांव आहिनि टायर आहिनि जंहिंमें पाणी गॾु थींदो आहे नंढियूं नंढियूं बाल्टियूं मग कप या थालियूं जेके पखियुनि खे पाणी ॾियण वारियूं उन्हनि में पाणी डेंगी लार्वा जी ग्रोथ न कंदी आहे
त असां अवेयरनेस पैदा कयूं पिया त जीअं उन्हनि खे माण्हू जेको आहे सो हारे छॾनि त जीअं उन्हनि में डेंगी लार्वा जी ग्रोथ न थिए। पर जुमन साहब हिन वक़्तु त अवां पाण बि जीअं ॿुधायो असीं ॾिसूं पिया था त हेॾो एतिरा इलाइक़ा आहिनि जिते अञा पाणी बीठल आहे ऐं उन्हनि इलाइक़नि ताईं ॾाढो ॾुखियो आहे उते पहुचण बि, त उन्हनि इलाइक़नि में कीअं इहे कन्वेंशनल मेथड्स अवां अप्लाई कंदा? बिल्कुलु मां उन ते ई अचां थो त असां वटि जेका रोज़ाना डेटा हिन क्राइसिस में असां वटि जेका रोज़ाना डेटा गॾिजे थी, ख़ासि तौर ते मां मलेरिया खे खणी त उहे एरियाज़ उहे डिस्ट्रिक्ट्स जंहिंमें मलेरिया केसिस जो कंफर्म केसिस जो अंगु वधीक आहे, वरी उन्हनि डिस्ट्रिक्ट्स में जेके यूनियन काउंसिल्स जंहिंमें उन्हनि में जंहिंजो मलेरियल केसिस जो अंगु वधीक आहे, उन में टारगेटेड एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि त जीअं असां पंहिंजे रिसोर्सिस जो जेको आहे सो बहितरीन नमूने इस्तेमालु करे सघूं ऐं असां वधि में वधि बेनिफिट वठी सघूं। बाक़ी जेका असांजी सॼी जेका हिकिड़ी डिमांड बेस्ड एक्टिविटी आहे, तव्हां डेंगी जेको आहे सो सॼे सिंध में स्प्रे करायो, मां सम्झां थो त हिन वक़्तु जेके असांजा रिसोर्सिस आहिनि उन्हनि रिसोर्सिस जो बहितरीनु इस्तेमालु इहो थींदो त असां टारगेटेड एक्टिविटीज़ कयूं जिते घणे खां घणो बर्डन ऑफ डिज़ीज़ आहे, उन खां पोइ असां फोकस कयूं जिते बर्डन ऑफ डिज़ीज़ घटि आहे उन ताईं असां स्प्रे में वञूं त जीअं असां इन जेको आउटब्रेक थिए पियो थो इन खे वधीक सीरियस थियण खां रोके सघूं। असांजो डिपार्टमेंट इन वे में जेको आहे सो इफर्ट्स वठे पियो थो। जी ठीकु जुमन साहब, हादी साहब छा चवंदो हिन ते? बिल्कुलु डॉक्टर साहब सही ॻाल्हि चई आहे त प्रायोरिटी फिक्स कयो त कहिड़ी जाइ ते वधीक मलेरिया थिए थी पई, पहिरियों उन खे हिट कयो, उन खे कंट्रोल कयो, पोइ जिते घटि एरियाज़ में इहो प्रॉब्लम आहे उते कयो। पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हींअर 50% माण्हू एप्रोचेबल जाइनि ते वेठा आहिनि, 50% माण्हू अञा अंदरि फाथा पिया आहिनि, तव्हां हुननि जे लाइ कुझु कोन था सोचो, कुझु कोन था कयो। मुंहिंजी अपील तव्हांखे आहे, मुंहिंजी सलाह आहे, महिरबानी करे नेवी खे तव्हां जेको आहे सो हुन में इन्वॉल्व कयो। तव्हां गवर्नमेंट खे तव्हां रिक्वेस्ट कयो त नेवी जी तव्हांखे बोट्स ॾिए, तव्हां पंहिंजा डॉक्टर लेडी डॉक्टर तव्हां हुन में नेवी बोट्स में जेके माण्हू अंदरि फाथा पिया आहिनि, 2-2, 3-4 ॻोठ जेके हिते ॾींहं में ॾिसंदा तव्हांजी उहा पॉपुलेशन बि कवर थींदी। जेके तव्हां हुननि पॉपुलेशन खे कवर न कंदो, डेथ रेशो तव्हांजो उतां एतिरो ईंदो, हितां जेकॾहिं घटि ईंदो तव्हांजो डेथ रेशो उते घणो थी वेंदो। ऐं एंटी मलेरियल ड्रग्स जो माण्हुनि खे जेके तव्हां स्प्रे नथा करे सघो, एंटी मलेरियल ड्रग्स जो तव्हां हिकु 2 डोज़ ॾियो, तव्हां कुझु न कुझु माण्हू त उन हिसाब सां प्रिवेंट करे सघंदा न। तव्हां ORS जो माण्हुनि खे उन्हनि खे तव्हां जेकॾहिं हिकिड़े मंच में माण्हू वेठा आहिनि उनखे चओ बाबा हीअ जेकॾहिं कंहिंखे दस्त अचनि। हादी साहब, कासिम साहब खे अवां अॻु ॿुधो, उन्हनि इहा ॻाल्हि पे कई त असां सभिनी खे मोबिलाइज़ करे चुका आहियूं, पोइ जेके डॉक्टर असां वटि जेके अवेलेबल आहिनि, जेके असां वटि सहूलियतूं आहिनि, चवां थो अॼु मां दवा सां चवां थो, मुंहिंजो एक्सपीरियंस आहे, डॉक्टर साहब सां एग्री कंदो त अञा उहे एतिरियूं जायूं आहिनि जिते अप्रोच बि कोन करे सघिया आहिनि। ठीकु ठीकु, त पोइ हाणे कीअं सुभाणे मोकिले ॾियूं टीम? तव्हां सुपरे बंद ते विया आहियो? सॉरी जी हादी साहब, ते विया आहियो तव्हां शुक्र बंद ते विया आहियो? सर बिल्कुलु सुप्रियो बंद, FP बंद, उन खां मथे जेको तव्हांजो बारानी वञी सघो। डॉक्टर साहब ग़लति ॻाल्हि मूंसां न कयो, सुपरे बंद खे त कट लॻल आहिनि, तव्हां कीअं वेंदो होॾां रोड बंदि पिया आहिनि। सर बोट त वञे थी न, रोड बंदि आहिनि, बिल्कुलु बोट त वञे थी न, हेली वञनि था, नेवी जा हेली वञनि था, बोट वञे थी, छो नथा वञे? बंद में खैरपुर खां वठी सुपरे बंद में खैरपुर खां वठी FP बंद ताईं घणा कट लॻल आहिनि? सर कट जेतिरा बि लॻनि उन सां असांजो मतिलबु न आहे, असांजो मतिलबु आहे हेल्थ सर्विस प्रोवाइड करणु, जिते माण्हू ड्राई प्लेसिस ते वेठा आहिनि, आर सर्विस इज़ टू प्रोवाइड देम हेल्थ सर्विसिस विच वी आर डूइंग। हाणे कट लॻण सां, केतिरा कट लॻण सां असांजो वास्तो न आहे। तव्हां कयो हूंदो ओरे कपिड़े कयो हूंदो, परे कपिड़े ते तव्हां पहुता ई कोन आहियो। पाणीअ जो करंट एतिरो आहे जो तव्हांजी आंडे स्थिति वञी कोन थी सघनि हुते। ठीकु, त पोइ हादी साहब हाणे अवां जीअं चयो बि, अवां ॾिठो बि आहे समूरी सूरत हाल खे, उनखां अॻु माज़ीअ में बि जॾहिं अहिड़ा क्राइसिस जनम थिया आहिनि, जेकॾहिं अवां हिन वक़्तु अवां खे चइजे त कीअं क्राइसिस खे मैनेज कंदो? सिंध सरकार चए पई असां पंहिंजो वसार कोशिशूं बि कयूं पिया, समूरी असां पंहिंजा जेके वसीला आहिनि उहे बि हुन में एंगेज कया आहिनि। मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, डॉक्टर साहब जी हिकिड़ी पॉइंट बिल्कुलु वैलिड हुई त असां उन्हनि जाइनि खे अॻ में टारगेट कयूं जिते मलेरिया जा केसिस वधीक आहिनि, उते असां स्प्रे कयूं। हीअ स्प्रे बि एतिरो कमु कोन ॾींदो, तव्हां एंटी मलेरियल ड्रग्स ॾियो, बिल्कुलु जिते वधीक हीअं प्रॉब्लम थिए थो, वधीक ॿार जेके बीमार था थियनि, तव्हां उनखे वधीक फोकस कयो। पर जेका तव्हां ॿी पॉपुलेशन जेका रहियल आहे उनजो त कुझु सोचो न बाबा, उनजो न सोचो त तव्हां कीअं? डॉक्टर साहब तव्हां वटि स्टाफ तमामु लिमिटेड आहे, तव्हां खां BHUs हलिया विया आहिनि, तव्हां 1900 BHU हलिया विया आहिनि, तव्हां खां तक़रीबन RSCs हलिया विया आहिनि, तव्हांजे कंट्रोल में कोन्हे, DH हुजे न को DGA कंट्रोल में आहिनि, उहा PPA छा थी करे?
उनखे तव्हां कीअं कंट्रोल कंदो उहे तव्हांजे चवण में ई कोन आहिनि। सर उहे बि हेल्थ डिपार्टमेंट जे अंडर अचनि था, पैसा उनखे गवर्नमेंट ऑफ सिंध ॾिए थी, बिल्कुलु उनखे मूंखे ॾिसो, मां एग्ज़ाम्पल नथो चाहियां, मूं काफ़ी ॼणनि जो कोशिशि कई हूंदी, उन मूंखे ॿिए थो चए हूंदो साईं असां मजबूर आहियूं, उहे असांखे चवण ई कोन था मञनि। सर बिल्कुलु चवणु मञनि था की कहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, हेल्थ डिपार्टमेंट सां गॾु पूरे कोऑपरेशन में आहिनि। तव्हां हुन जेके माण्हूअ खे डीजी ट्रांसफर करे सघे थो? छा हादी साहब छा चयो तव्हां? तव्हां पीपीए छा जेके हिन माण्हूअ खे तव्हां ट्रांसफर करे सघो था? बिल्कुलु ट्रांसफर छा टर्मिनेट करे सघूं था। न डॉक्टर साहब गलत आहे, मां ई नथो करे सघां, तव्हां करो कंदो। तव्हां नथा करे सघो, असां त करे सघूं था। मूंखां जेके तव्हां वधीक तव्हां डीजी थो पोइ करे थी सघे थो, बाक़ी मूंखां वधीक का ख़बर कान्हे। सर तव्हां मुंहिंजी तव्हांखे ॾिसो, मुंहिंजी डिपार्टमेंट आहे, मुंहिंजी डिपार्टमेंट आहे, मुंहिंजी तव्हांखे दुआ आहे, मुंहिंजी संपत्ति आहे, ख़ुदा करे तव्हां हिन माण्हू जी ख़िदमत कयो, असांजा घटि में घटि माण्हू मरनि, घटि में घटि माण्हू बीमार थियनि। ठीक हादी साहब, ठीक हादी साहब, असीं अॻियां वधूं था ऐं वे फॉरवर्ड से भी ॻाल्हायूं था। ज़ाहिर आहे अवां बि कंसर्न्स रखो था, असीं सभु कंसर्न्स रखूं था जेका प्रिवेलिंग सिचुएशन आहे, ऐं चाहियूं था त असीं अॻियां वधूं ऐं सिचुएशन अलाह करे कुझु वधीक बहितरी थिए, पर अहिड़ा आसार ॾिसण में घटि पिया अचनि। कासिम साहब ज़ाहिर आहे हू कंसर्न रखनि था ऐं अहिड़ी असीं हिनखे फ्रस्ट्रेशन जो नालो ॾियूं, जज़्बा चऊं, कावड़ चऊं, जेको बि चऊं, पर इहो सिंध जो तक़रीबन अॼु हर माण्हू एरिया तमामु वॾी आहे, मां एग्री थो कयां, एरिया तमामु वॾी आहे, क्राइसिस तमामु वॾो आहे, हिन में वार एंड फुटिंग ते माण्हू जॾहिं कमु कंदो ऐं कुझु कंदा बि हूंदा, पर उन खां पोइ बि एरिया रहिजी थियूं वञनि। ठीक कासिम साहब। ॾिसो साईं जतोई साहब अलाए कहिड़े मूंखे सम्झ में नथी अचे त उन एमरजेंसी रिस्पॉन्स मां मतिलबु छा आहे। इंटायर हेल्थ डिपार्टमेंट जा रिसोर्सिस, इंटायर पीपी छा आहे जेको पर उन बावजूद जिते जिते असीं ॾिसूं पिया त ॿुधण में आवाज़ बि अचनि पिया, माण्हू शिकायतूं बि कनि पिया, दाहूं बि कनि पिया, इनखे तव्हां ईअं ॿुधाए छॾियो असांखे त हाणे अव्हांखे हिन वक़्तु छा कहिड़ियुनि एरियाज़ में कहिड़ियुनि शयुनि में लेक पिया कयो, फौरी तौर ते छा घुर्बल आहे? ॾिसो अर्ज़ु ॿुधो, स्केल वॾो आहे, नो डाउट अबाउट इट, ठीकु आहे। जिते किथे किथे अहिड़ा पॉकेट्स हूंदा जिते का टीम न पहुची सघी हूंदी, को माण्हू न पुॼी सघिया हूंदा, एग्री विद दैट। साईं आइडेंटिफाई करे, मिसाल अव्हां जे ई कंहिं नुमाइंदे मूंखे आइडेंटिफाई करे ॿुधायोसीं फलाणी जॻह अहिड़ी आहे जिते असां वटि असां वटि उते 500 1000 माण्हुनि जो हिकिड़ो पॉकेट वेठो आहे, या 200 माण्हुनि जो पॉकेट वेठो आहे, या 50 माण्हुनि जो पॉकेट वेठो आहे, उनखे हेल्थ जी ज़रूरत आहे। पोइ असां जेकॾहिं उते टीम न पहुचाई हुजे, ॾिसो असां वटि माना स्केच हर हींअर डीजी साहिबु माना 15 मिंटनि खां पोइ वञी करे पंहिंजे ऑफिस में या पंहिंजे ऑफिस मां ई हाणे रिलीज़ कंदो, सुभाणे किथे किथे रिस्पेक्टिव DHOs ई कोऑर्डिनेशन करे डीजी साहिब खे ॿुधाईंदा त किथे किथे जेको आहे उहो सुभाणे कैंप्स लॻंदा, ठीकु आहे, मोबाइल कैंप्स, जंहिंमां मतिलबु इहो आहे मोबाइल कैंप्स सां मुराद छा आहे, या बाय एम्बुलेंस वेंदा, या बाय फुट वेंदा, या बाय अगरि एक्सेसिबिलिटी आहे त की ॿी गाॾी जे थ्रू वेंदा, या बाय बोट वेंदा। दिस इज़ अ मॉडल ऑफ जिते जिते पाणी एरियाज़ आहिनि उते बाय बोट वेंदा। मिसाल केन शाह में हींअर रस्तो तव्हांजो एक्सेसिबल त न आहे न, जोही में तव्हांजी एक्सेसिबिलिटी त न आहे न, केन शाह जा साईं सुप्रियो बंद जी ॻाल्हि की हुन जे आसपास जेके ड्राई प्लेसिस आहिनि, गवर्नमेंट जो पंहिंजो मैकेनिज़म छा आहे? मां बिल्कुलु सही चयो त साईं जन तव्हांखे आइडेंटिफाई करनि, या तव्हां चैनल्स ते ॾिठो, या किथां रिपोर्ट आई, हूअं हुकूमत जो जुम्मन साहब खां मां इहो ॼाणणु चाहींदसि हुकूमत जो पंहिंजो मैकेनिज़म इन वक़्तु छा वर्क करे पियो, कीअं पिया प्रॉब्लम आइडेंटिफाई कयो अव्हां, ऐं केतिरो अव्हांजो रिस्पॉन्स टाइम केतिरो आहे उन प्रॉब्लम खे ॾिसंदे? ॾिसो न, मां उन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदुसि त जेके असांजा इलाइक़ा पाणी में आहिनि उन्हनि में आर्मी जूं बोट्स, उन्हनि जूं वीडियोज़, उनजी असां वटि लाइन लिस्ट, उनजो सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे। त असांजे हिन वक़्तु बि 6 डिस्ट्रिक्ट्स में नेवी जा कैंप्स क़ाइमु आहिनि जेके कमु करनि था। उन सां गॾोगॾु असांजो WHO सां जेको आहे सो उन असांखे 12 बोट्स प्रोवाइड कयूं आहिनि जेके हिन हफ़्ते में स्टार्ट थी वेंदियूं, जेके कंवर शदाद कोट, दादू, हिकु जेको 4 बोट्स दादू लाइ आहिनि ऐं 2 बोट्स आहिनि जामशोर जे लाइ। ऐं कल्ह असांजी मीटिंग थी वई आहे UNFP वारनि सां, उन्हनि बि असांखे 3 बोट्स ॾियूं आहिनि। त असां इन पहलू खे निगलेक्ट कयो आहे, इनखे असां निगलेक्ट न कयो आहे। पोइ जेकॾहिं असांजी कम्यूनिटी पाणी में आहे त असां उन्हनि बोटनि ताईं न पहुची सघूं। असांजो हिकिड़ो स्ट्रॉन्ग मैकेनिज़म आहे। ऐं हिन वक़्तु हेल्थ डिपार्टमेंट असांजी जेको आहे सो टेक्नोलॉजी जो जेको यूज़ कयो आहे, बेस्ट यूज़ कयो आहे,
ऐं रोज़ाना असांजी जेका आहे सा ऑनलाइन ऐं ज़ूम ते मीटिंग थिए थी असांजे DHO सां उन्हनि जी टीम सां ऐं असां डायरेक्टली उन्हनि खां इंक्वायर कयूं था उन्हनि जे ग्राउंड लेवल खां जेका रिपोर्ट अचे थी उहा असां जेको आहे सो डिस्कस कयूं था ऐं उन सां गॾु हिकिड़ो स्ट्रॉन्ग मैकेनिज़म आहे ऐं असां वटि मां ॿुधायां त सुप्रियो बंद में उते रोड जो एक्सेस कोन्हे आदि साहब सही था चवनि उहो जेको आहे सो असां जूं मेहर जूं टीमूं जेसि ताईं पहुची सघनि थियूं ओसि ताईं पहुचनि थियूं सुप्रे बंद जे आसपास जिथे पहुची सघूं था उते असां पहुचूं था ऐं तव्हां ॾिसंदव त हिन वक़्तु सिंध में सोशल मीडिया एतिरी स्ट्रॉन्ग आहे जेकॾहिं हिकिड़ो घर बि को रहिजी थो वञे उते जेकॾहिं टीमूं नथियूं पहुचनि या हेल्थ डिपार्टमेंट खे उनजी जेका आहे सा कान्हे त उहा असां वटि या त हेल्थ डिपार्टमेंट मां डिस्ट्रिक्ट्स मां अचे थी या सोशल मीडिया असांखे सपोर्ट थो करे ऐं असां उन्हनि ताईं पहुची था उन करे स्ट्रॉन्ग मैकेनिज़म जे करे असांजी वधि में वधि कोशिशि आहे त असां पंहिंजे सभिनी माण्हुनि ताईं पहुचूं ऐं असां उन्हनि खे पहुची हेल्थ केयर जेको आहे सो सर्विस प्रोवाइड कयूं जी ठीक जुमन साहब त पोइ हाणे असीं इहो चई सघूं था त सिंध जा जेके माण्हू आहिनि अव्हांखे ॿुधनि था त सभु अव्हां अलर्ट आहियो सिंध जो जेको हेल्थ जो खातो आहे उहो मुकमल तौर ते अलर्ट आहे त पोइ असीं टेंशन न खणूं त ईंदड़ ॾींहं तव्हां अलर्ट आहियो ॾिसो न ही क्राइसिस आहे असांजी टीम असां ॾींहुं राति कमु था कयूं असां वटि जेको आहे सो हेल्थ मैनेजमेंट इमरजेंसी यूनिट्स क़ाइमु थियल आहिनि असांजी DG असांजा ऑफिसर 24 मौजूदु आहिनि डिस्ट्रिक्ट्स में जेको आहे सो नंबर्स मौजूदु आहिनि ऐं असां जेको आहे सो हा ही क्राइसिस त आहे न उन करे असां वधि में वधि पंहिंजे माण्हुनि खे बि ॾींदासीं त जेकॾहिं असां शेयर्ड रिस्पॉन्सिबिलिटी आहे अवेयरनेस जेका असां उन्हनि ताईं ॾियूं था त पाणी जेको आहे सो ॿारे पियो उन खां पोइ माइरूं पंहिंजे ॿारनि खे 6 महीननि जो जेकॾहिं ॿारु आहे त उनखे थञ खां सवाइ ॿियो कुझु बि न ॾियनि ऐं जेकॾहिं उन्हनि खे तकलीफ़ थिए त उहे कंहिं उन कैंप में जेका हेल्थ यूनिट क़ाइमु थियल आहे या वेझे जेका हेल्थ फैसिलिटी आहे उन ताईं पहुचनि त इन सां असां छा थींदो त जेको डिस्ट्रक्शन थींदो मॉर्बिडिटी ऐं मोबिलिटी जेको मैग्नीट्यूड हूंदो उनखे असां घटाए सघंदासीं ठीक जुमन साहब हिकिड़ो फाइनल कमेंट हादी साहब खां वठंदासीं हादी साहब छा चवंदो अव्हां मां हिननि खे दुआ करे सघां थो ऐं अलाह कंहिंखे चवां थो त ख़ुदा करे हिन खे अलाह खे हिमत ॾे हाणे मूंखे मेयर जो तमामु वॾो चवणो मेयर बचियो आहे ऐं DG साहब उन मेयर जे इलाइक़े जो वेझो आहे जोड़ी का परे कान्हे मुंहिंजो आवाज़ शायदि लाइ कटिजी वियो त उते इंडस वारनि में अची कैंप लॻाई आहे मेयर जे भरिसां मेयर जी तालका अस्पताल वारनि कुझु घणा डॉक्टर हूंदा तालका अस्पताल में उन्हनि खे जेके नवां माण्हू अचनि था उन्हनि खे उन्हनि जाइनि ते मोकिलियो जिथे असांजी अप्रोच न हुजे जिथे असांजो कोई यूनिट न हुजे जेकॾहिं हिकु असांजो इस्लाम यूनिट जेकॾहिं उते मेयर में आहे त उन्हनि इंडस वारनि खे कहिड़ी ज़रूरत हुई उते अची कैंप लॻायूं रोज़ तक़रीबन 900 माण्हू उथनि था पिया अॼु 4 ॾींहं आहे हाणे मूंखे ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पए DG साहब खे हिकिड़े माण्हू मां जाइ जे एडवर्टाइज़मेंट जे लाइ कॉल कई मूंखे चयो वीडियो लिंक थिया 8 ॾींहं थिया DG साहब मूंखे फ़ोन कोन कई रिटर्न कई कोन कई मुंहिंजे पीउ खे नोट करायो ऐं मां वधीक तव्हांखे छा ॿुधायां ठीक हाजी साहब अव्हांजो मौक़िफ़ अची वियो आहे सभिनी जो मौक़िफ़ बि असां प्रोग्राम में शामिल कयो आहे ज़रूरु उहो आवाम ताईं बि पहुतो आहे ऐं उन सां गॾोगॾु हिकु ॿियो तमामु अहम इशू आहे असीं प्रोग्राम जे आख़िर में उनखे बि ज़रूरु शामिल कंदासीं नाज़रीन अव्हांखे बि असुध हूंदी त सिंध जे तालीम खाते DCs खे ख़त लिखी इहा ॻाल्हि कई आहे त जेके ॿोॾि मुतासिर जेके स्कूलनि में या ॿियनि तालीमी इदारनि में तरसियल आहिनि उहे ख़ाली कराया वञनि फौरी ऐं उन्हनि खे टेंट सिटीज़ में शिफ्ट कयो वञे ऐं टेंट सिटीज़ लभनि कोन था टेंट सिटीज़ जो तादादु तमामु घटि आहे ॿोॾि मुतासिरनि जे तादाद खे जेकॾहिं साम्हूं रखी करे ॾिसिजे थो त इन सूरत हाल में कीअं अॻियां वधिबो अॼु शजीर इनाम मेमून साहब पिण इहा ॻाल्हि कई आहे त असीं तालीम खाते खे इन हवाले सां चयो आहे छाकाणि त अॼु इन मामले खां पोइ इन डायरेक्शन्स खां पोइ एतिजाज थियो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि मुतासिरनि चयो त असीं सम्झूं पिया त तालीम केतिरी ज़रूरी आहे पर हिन वक़्तु असांजे बि सर्वाइवल जो इशू आहे त असीं ख़ाली न कंदासीं त उन खां पोइ इहा ॻाल्हि कई पई वञे त तालीम खाते खे दरख़्वास्त कई वई आहे त उहे पहिरियां हिन मामले ते का पॉलिसी जोड़नि सगीर असां सां गॾु मौजूदु आहिनि असांजे सथ जा सीनियर साथी आहिनि सगीर चांडियो साहब उन्हनि खां मालूम कयूं था या ख़बर बि उन्हनि ॾिनी हुई सगीर छा ॿुधाईंदो असांखे तफ़सील आहे हिन हवाले सां ऐं हाणे फाइनल छा डिसाइड थियो आहे सगीर मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं पहुचे पियो सगीर अव्हां मूंखे ॿुधो पिया जी बिल्कुल मूंखे ॿुधाए मूं चयो त असांजे नाज़रीन सां शेयर कजो त जेको सिंध जे तालीम खाते पारां DCs खे ख़त लिखियो वियो उन खां पोइ अॼु अपडेट साम्हूं अचे पई त तालीम खाते खे चयो वियो आहे त उहा पहिरियां अॻु का पॉलिसी जोड़नि
इहो तॾहिं थियो जॾहिं बोर्ड मुतासिरनि एहतजाज बि कयो ऐं मामला साम्हूं आया। छा फाइनल डिसाइड थियो आहे हिन मामले ते? वॾी महिरबानी नाजिया। कल स्कूल एजुकेशन खाते जे सेक्रेटरी अकबर लिगारी सिंध जे समूरनि डिप्टी कमिश्नरनि खे ख़त लिखियो हो ऐं हिननि खे इहे हिदायतूं जारी कयूं बोर्ड मुतासिरनि खां स्कूल जेके आहिनि उहे ख़ाली कराया वञनि। इन सूरत हाल उन ख़त में इहो ॼाणायो वियो हो अकबर लिगारी तरफ़ां त असांखे बोर्ड मुतासिरनि जी हसासत वारे मामले जो असां इन मां वाक़िफ़ आहियूं, पर ॿारनि जी तालीम बि जेका उहा ज़रूरी आहे। पर उन खां पोइ जेकॾहिं इहो जीअं ई लेटर निकितो त हिकिड़ी बोर्ड मुतासिरनि में मायूसी छांइजी वई ऐं उनखां पोइ एहतजाज बि शुरू थी विया। मुख़्तलिफ़ हंधनि मां जेके आहिनि उहे कालूं अचणु शुरू थी वियूं त सिंध हुकूमत जेको आहे उन्हनि जे लाइ कंहिं बि क़िस्म जो मुतबादिल जेको आहे उहो इंतज़ाम न करे सघी आहे ऐं ओचितो अहिड़े क़िस्म जो जेको आहे उहो लेटर कढियो वियो ऐं समूरनि DCs खे चयो वियो त बोर्ड मुतासिरनि खे टेंट सिटी में जेको आहे उहो मुंतक़िल कयो वञे। त अॼु इन सिलसिले में मुंहिंजी जेका इतलात खाते जे वज़ीर शर्जील इनाम महमूद साहब मूं प्रेस कॉन्फ्रेंस में सवाल कयो ऐं उन्हनि खां इहो पुछो त हीउ ओचितो तव्हां कीअं पंहिंजो लेटर जेको आहे उहो कढियो। उन्हनि इहो ॿुधायो त असां स्कूल एजुकेशन खाते खे चई छॾियो आहे पहिरीं इहो पॉलिसी जेका जोड़नि ऐं उनखां पोइ अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे लेटर निकिरणु घुरिजनि। पर मां हिते तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंध में इन सिलसिले में मुंहिंजी स्कूल एजुकेशन खाते जे सेक्रेटरी सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे अकबर लिगारी सां। उन ॿुधायो आहे त हूअं मजमूई तौर ते 48,000 खां वधीक सिंध में स्कूल आहिनि, पर हिन बोर्ड वारी सूरत हाल में 15,000 स्कूल जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। 5,000 अहिड़ा स्कूल आहिनि जेके रिलीफ कैंपनि में जेके आहिनि उहे तब्दील थियल आहिनि जिते माण्हू हिन वक़्तु बोर्ड मुतासिर जेके आहिनि उहे तरसियल आहिनि। ओवरऑल जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त 1 करोड़ खां वधीक जेके आहिनि उहे बोर्ड मुतासिर जेके आहिनि हिन वक़्तु मुतासिर थिया आहिनि बोर्ड दौरान। पर सिंध में जेको आहे 2925 जेके आहिनि उहे रिलीफ कैंपूं क़ाइमु थियल आहिनि। फ़क़ति उनमें 6 लख माण्हू तरसियल आहिनि। बाक़ी यानी कुझु रोडनि ते आहिनि, किथे टेंट सिटी ठहियल आहे, किथे वरी टेंट सिटी नाहे ठहियल, किथे वरी माण्हू को अहिड़ो मजमूई फिगर को सगीर मुख़्तसिर ॿुधायो जेको टेंट सिटीज़ जिन जी ॻाल्हि कई वई तालीम खाते पारां त उन्हनि में फौरी तौर ते शिफ्ट कयो वञे त टेंट सिटीज़ केतिरा क़ाइमु करे सघी आहे सिंध गवर्नमेंट हिन अरसे दौरान? ॾिसो टेंट सिटी जो तमामु थोरो तादाद आहे ऐं टेंट सिटी में तमामु छो जो किरोड़नि जी तादाद में यानी 1 करोड़ जेके PDM जे अंग अखर अचनि पिया 1 करोड़ 11 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं उन्हनि जे लाइ हिननि टेंट सिटी एतिरियूं क़ाइमु बि न आहिनि कयूं। ऐं हिन वक़्तु जेका PDM जी रिपोर्ट जेका मुंहिंजे साम्हूं आहे त उन में 2900 रुगो रिलीफ कैंपूं हिननि जूं क़ाइमु थियल आहिनि ऐं उन में बि 6 लख माण्हू सिर्फ़ु 6 लख माण्हू तरसियल आहिनि। ठीकु सगीर, तव्हांजी ॻाल्हि अची वई। कासिम सिराज सूमर साहब बि मूंसां गॾु ई मौजूदु आहिनि, उनजी मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे। कासिम साहब, अवां ज़ाहिर आहे अवांजो ही डिपार्टमेंट कोन्हे, पर उन सां गॾोगॾु अवां सिंध गवर्नमेंट जो पार्ट आहियो। जेका ॻाल्हि कई हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर पई थिए त इदारनि विच में कोऑर्डिनेशन जो ॾाढो फुक़दान नज़र पियो अचे। उहा ॻाल्हि कनि पिया अॼु असीं जॾहिं बोर्ड मुतासिरनि एहतजाज कयो पोइ हिननि चयो त असीं तालीम खाते खे चवंदासीं त लेटर जारी करण खां अॻु तव्हां कोई पॉलिसी जोड़ियो आहे या सिंध गवर्नमेंट को मुतबादिल बंदोबस्तु करी आहे? स्पिरिट इहो टू द स्पिरिट इहो हुजणु खपे त भई ठीकु आहे यकीनन स्कूल एजुकेशन जेका आहे उहा इम्पॉर्टेंट आहे फॉर किड्स। ऐं असांजी कोविड में 2 साल पूरी एजुकेशन तबाह थी वई एंड देन असांजा ॿार जेकॾहिं हींअर क्लियरली तव्हां वटि इहो ख़बर पवंदी तव्हांजा अर्बन क्लस्टर जा स्कूल खुलियल हूंदा आहे, तव्हांजो सॼो ॿारहाड़ी जेको आहे उहो ऑलरेडी रोडनि ते हुजे या जिते पाणी रिसीड थी वियो आहे उते ज़ाहिर आहे स्कूल जा जेके इदारा आहिनि उहे बि कोई एॾी सुठी कंडीशन न हूंदा, ॿार माइट बि परेशान हूंदा, डिपार्टमेंट बि पाण फिगर कोट थो करे त असांजा एतिरा स्कूल पार्शली डैमेज आहिनि। सो वी नीड टू कंसीडर जस्टिफिकेशन ॿिन्ही फॉर्म जी बि डेवलप्ड आहे। मतिलबु आहे त भई हिकिड़ो बोर्ड मुतासिर आहिनि उहे वीचारा पंहिंजा घर छर तबाह हुननि जा बर्बादु थी विया, अञा ताईं हुन एरिया में सपोज़ पाणी बीठो आहे त उहो केॾांहुं वञनि, उन्हनि जे लाइ का पकी जॻह त इहा ई अवेलेबल आहे जेको सरकारी स्ट्रक्चर आहे, पोइ किथे हेल्थ फैसिलिटी आहे, किथे वेटनरी सेंटर, पहिरियों शेल्टर आहे। ठीकु आहे। ॿियो इहो आहे त जेकॾहिं उन्हनि जे बारे में से फॉर एग्ज़ाम्पल उन्हनि एरियाज़ में जिते वाटर पाणी रिसीड थी वियो आहे ऐं उहे एरिया ड्राई थी विया आहिनि त पोइ उन्हनि खे डेप्टी कमिश्नर असां बि ईअं मुख़्तलिफ़ कैंपनि में खैरपुर में इहा शइ मूं नोट कई, कंबर में बि इहा हुई, सखर में बि इहा शइ फील थी त उन्हनि एरियाज़ में जेको आहे उहो डेप्टी कमिश्नर साहिबान उन्हनि खे फुल टेंट्स ॾियनि था जेके माण्हू स्कूलनि में वेठा आहिनि
उनखे टेंट्स एज़ पर देयर फैमिली डिमांड। सपोज़ किन फैमिली जी वॾी आहे त 2 टेंट ॾियनि था, नंढी आहे त हिकिड़ो टेंट ॾियनि था। कम सर जेका ॻाल्हि ऑब्ज़र्व कई पई वञे या फील कई पई वञे त उहा इहा आहे त लेक ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन जेके डिपार्टमेंट्स आहिनि। जीअं मां बि अॻु पंहिंजे हेल्थ जे हवाले सां ॻाल्हि कई त पाणी निकिरंदो, फ्रेश वाटर वेंदो त खोड़ मसइला बहितर थी सघनि था। त उते पाणीअ जो निकाल हुजे या हीउ जेको मामिलो आहे तालीम वारो, सिहत वारो, इनफरादी तौर ते किथे सुठा मिसाल बि नज़र आया आहिनि, पर इज्तिमाही तौर ते का हिकिड़ी सेंट्रलाइज़ पॉलिसी या जेको कोऑर्डिनेशन बिटवीन डिपार्टमेंट्स उनजो ॾाढो फुक़दान नज़र आयो आहे समूरे क्राइसिस में। टू सर्टन एक्सटेंट आई एग्री विद इट, लेकिन ऑनरेबल सीएम साहब जे अंडर में हिकिड़ी टास्क फोर्स बि ठहियल आहे न फ्लड जे वारे, जंहिंमें इरिगेशन बि गॾु वेहे थी, एजुकेशन बि वेहे थी, देन ऑफ कोर्स असांजे हेल्थ जो कंपोनेंट बि हुन में आहे, PDMA उते पार्टिसिपेट करे थी। सो ऑल इन ऑल उते हिकिड़ी पॉलिसी ठहंदी आहे। बट असां एज़ हेल्थ में असां एडवाइज़रीज़ इशू कंदा आहियूं त सिंस this type of crisis is coming up, so we are in close coordination with all the departments na, jime health irrigation sa here particularly, and of course जेको तव्हांजो ॿियो सवाल आहे त वाटर कीअं रिसीड थींदो। ॾिसो जेको राइट बैंक जो पाणी आहे उहो हाणे माना को रिवर त आहे कोन जेको हीअं फ्लो थी वञे, हाणे उहो पाणी फैलियल आहे न 40-45 किलोमीटर स्क्वायर किलोमीटर 40-45 किलोमीटर में फैलियल पाणी। सो इहो पाणी रिसीड थींदे बि टाइम वठंदो। जेको MNV ड्रेन वारो त शायदि स्पीड सां वञी मंछर में किरे, मंछर खां दरिया में हिते मूंखे तव्हांखे रोकणो पवंदो, प्रोग्राम जो टाइम मुंहिंजो पूरो थियो आहे। ज़ाहिर आहे इहो ज़रूरी टॉपिक आहे, पर अगेन मुंहिंजी जेको सवाल बि उन ते ई हो त जेका कोऑर्डिनेशन बिटवीन डिपार्टमेंट्स हुजे थी या जेके मुख़्तलिफ़ इदारा गॾु कमु कनि पिया, उनजो फुक़दान बहरहाल न समूरे क्राइसिस में ॾिसण में अचे पियो, महसूसु कयो पियो वञे। ऐं जेको हीउ टॉपिक असां सगीर शेयर कयो उहो बि हुन सां रिलेटेड ई हो। असीं अव्हांखे अपडेट करण जो, फॉलोअप ॾियण जो सिलसिलो जारी रखंदासीं। ॿियो कि प्रोग्राम में जेका गुफ़्तगू थी आहे उन हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। क़ासिम सिराज सूमरो साहब बियर वरी अव्हांजी तमामु घणी महिरबानी, अव्हां वक़्तु कढियो अॼु गुफ़्तगू लाइ। उनखां सवाइ हादिबक जतोई साहब, जुमन बाहुटू साहब ऐं सगीर चांडो साहब असांखे कुझु देरि लाइ ब्रीफ कयो। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, वरी जल्द अव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।